दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी हिकु वरी ख़बर अची चुकी है। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां अचण वारे एपिसोड में तव्हांजो दोस्त सोडल पाण जी पूरी तयारी करे छॾी आहे ऐं उन में वञी करे हू अली ख़ान खे छॾाइण जी जेका भरपूर कोशिशि कंदो। होॾां मंसूर ख़ान बि तयारी करे छॾी आहे। तोतल वारनि खे वाइदो ॾिनई त धोखो न कजो, उन ख़बर आहे हिन चकर बि मूंसां धोखो थींदो। पंहिंजा शहदाई घुराए हुन ताक़त जेको आहे पंहिंजी गॾु करे वरिती मंसूर ख़ान ऐं हाणे जेको आहे अचण वारी एपिसोड में तव्हांजो दोस्त हू वेंदो ऐं मिठण खे छॾाइण जी कोशिशि कंदो अहिड़े हिसाब सां जीअं हुनखे धोखो न मिले। सभिनी गद्दारनि खे पकड़ींदो कोशिशि कंदो, लेकिन राज़न वारनि खे शाहनवाज़ ख़ान घुत ॾेई छॾींदो। उनखे ख़बर आहे कुझु बि थी सघे थो ऐं राज़न वारा बि उते पुॼी वेंदा पंहिंजे भाउ खे छॾाइण जे चकर में। राज़न वेंदे वेंदे बि पोयां अली ख़ान खे महफ़ूज़ जॻह ते छॾे पोइ वेंदो, जीअं मतां को पोयों हमिलो करे मुराद वारा वग़ैरह वग़ैरह। ऐं होॾां जेको आहे हाशिम मिठण खे मारण जी कोशिशि कंदो, जंहिंमें मंसूर ख़ान कोशिशि कंदो त मिठण खे बचायां। ऐं इहो शाहनवाज़ ख़ान गेम खेॾे रहियो आहे त जीअं मंसूर ख़ान उते अचे होॾो हाशिम गोली हलाईंदो मिठण जे मथां ऐं राज़न वारा बि उते ईंदा। राज़न वारा ईअं सम्झंदा त इहा गोली कंहिं हलाई, मंसूर ख़ान हलाई, उन्हनि जे माण्हुनि हलाई, तॾहिं मिठण मरी वियो। अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ ख़ान मंसूर ख़ान खे फसाइण जी उन प्लैनिंग ठाही आहे, लेकिन हिन चकर मंसूर ख़ान उनजी प्लैनिंग तबाह बर्बाद करे छॾींदो। होॾां जेको आहे सोडल बि पंहिंजी पूरी कोशिशि करे इन मसइले ते क़ाबू पाइण जी कोशिशि कंदो ऐं पंहिंजे सौट खे छॾाइण जी कोशिशि कंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।